लाख हजार थोड़ा जे रब करीम असांखे रमज़ान मुबारक की सुहिणियूं घड़ियूं नसीब फरमाई। सुभान अल्लाह। कुछ नेमतूं अहिड़ियूं आहिनि जेकी 1.25 लख नबीअ जे उम्मतुनि में कंहिंखे बि न मिलियूं, मदीने वारे जे सदके हिन उम्मत खे मिलियूं। सुभान अल्लाह। मसलन जुमे शरीफ जो ॾियारो क़ौम यहूद जे लाइ छंछर जो ॾींहुं अज़मत वारो हुयो, नसारनि जे लाइ आचर जो ॾींहुं अज़मत वारो हुयो, पर जुमे जी साल कंहिं बि उम्मत खे न मिली जेका मदीने वारे जे सदके सुभान अल्लाह। रमज़ान जो महीनो कंहिं उम्मत खे न मिलियो जेको असांखे रब नसीब फरमायो। लैलतुल क़द्र जी रात जेका हिकिड़ी रात 1000 महीननि खां वधीक अज़मतुनि वारी आहे, इहा कंहिं उम्मत जे लाइ न मिली जेका हिन उम्मत खे रब नसीब फरमायो। इन तरह सां क़ुरान मजीद सूरत फातिहा इहे अहिड़ियूं नेमतूं आहिनि जंहिंजो मट मिस्र काइनात में बि शइ न आहे। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, अब रमज़ान इला रमज़ान कफ़ारतुन लिमा बैनहुमा। हिकिड़े रमज़ान जा रोज़ा रखी, वरी ईंदड़ साल रमज़ान आयो उन जा रोज़ा रखी, इन जे विच में पूरे साल में जेकी गुनाह थिया ख़ताऊं थियूं उन रमज़ान जे सदके रब बख़्शे माफ़ करे। सुभान अल्लाह। ये समझो त ही रमज़ान जो महीनो असांजे पूरे साल बल्कि पूरी ज़िंदगी जे गुनाहनि खे मेटण जे लाइ अचे थो। सुभान अल्लाह। रमज़ान जे लफ्ज़ में 5 अखर आहिनि, रे, मीम, ग़ाद, अलफ, नून। रमज़ान 5 अखर आहिनि। रेम जा मुराद आहे रहमत इलाही। हिन महीने में रहमत जो नुज़ूल थींदो आहे। मीम जा मुराद आहे मग़फ़िरत इलाही। ग़ाद जा मुराद आहे ज़मानत इलाही। जेको रमज़ान जा रोज़ा रखे थो उन्हनि जे लाइ ज़मानत आहे, गारंटी आहे जन्नत जी। सुभान अल्लाह। अलफ जा मुराद आहे उल्फत इलाही। जेको रमज़ान जा रोज़ा रखंदो आहे उनखे अल्लाह जी उल्फत नसीब थींदी आहे। ऐं नून जा मुराद आहे नेमत इलाही। रमज़ान ख़ुदि नेमत आहे, उम्मत जे लाइ नेमत आहे, ऐं जेको हिन महीने जो क़द्र सुञाणे थो उन जे लाइ बि नेमत। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं रमज़ान लफ़्ज़ वरितल आहे रमज़ वजा। रमज़ जी माना आहे साड़िण, जलाइण। रमज़ान माना घणो साड़ींदड़, घणो जलाईंदड़। छाखे? माण्हू जे गुनाहनि खे, माण्हू जे बुराइनि खे, मोमिननि जे बेफ़रमानियुनि खे ही महीनो साड़े, जलाए, ख़तम करे छॾींदो आहे। इन जे करे हिन जो महीने जो नालो आहे रमज़ान। सुभान अल्लाह। ऐं साल जा 12 महीना आहिनि। इन तरह सां बुज़ुर्गनि मिसाल ॾिनो आहे त हज़रत सैयदना याकूब अलैहिस्सलाम खे 12 पुट हुया। घणा पुट हुयसि? 12 पुट हुया, पर उन्हनि सभिनी में सुहिणो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुयो। सुभान अल्लाह। ऐं याकूब अलैहिस्सलाम खे प्यारो सभिनी खां वधीक दिलि वारो यूसुफ अलैहिस्सलाम हुयो। सुभान अल्लाह।
इन तरह से साल जा 12 महीना ला जाए पर रमजान सोनो भी आए रब के प्यारो भी है। सुभान अल्लाह। यारन भाइयों का गलतियों थियूं, यारन भाइयों का गलतियों एक कसूर थिया वो हज़रत याकूब अलैहिस्सलाम उनते नाराज थियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सिफारिश की बाबा ने जेड़ा पाइन तुझा बच्चा है मुझा भाई है बख्श करी। सुभान अल्लाह। हज़रत याकूब अलैहिस्सलाम चो तो पुट तू मुखे प्यारो आई मुखे लाडलो आई मुझो दाखलो आई तुझी सिफारिश कबूल कया तो इन यारन के बख्शे। सुभान अल्लाह। इन तरह से 12 महीनन में रमजान सोनो महीनो रब जो महबूब है प्यारो महीनो 11 महीनन में गलतियों कसूर रमजान की सिफारिश से रब बख्शे माफ करे। सुभान अल्लाह। साईं फरमाता है क़यामत जो आड़ो थी तो रमजान की सोनी सूरत में रब के हुजूर में पेश थी दो कुरान में सोनी सूरत में ही दो हेलो कुरान ही दो हेलो रमजान ही दो ओ अल्लाह के दरबार ते ये कई इंसान की सिफारिश कंदा रमजान कदों मुझा मौला ये कोई मानून जब रमजान का रोजा रखा पान के बुखारो रखियो मुझारो रखियो पान के तकलीफ ॾिनो तुझे भलारे महीने जा रोजा रखियो मुझा मौला मां रमजान इन जे लाइ सिफारिशी है कुरान चवंदो मुझा मौला ही कोई मानून जेके तरावीह में भी तिलावत कंदा कुरान पढ़ंदा रमजान में घणी तिलावत कंदा हुया मुझा मौला मां इनकी सिफारिश थो कयां रब फरमाईंदो त हे रमजान तुझी सिफारिश कबूल आहे ए कुरान तुझी सिफारिश कबूल आहे जब तव्हांजी इज्जत सुञाती आहे उनखे गॾाए जन्नत ॾे वठी। सुभान अल्लाह। तव्हां अंदाज़ो लॻायो त उहो इंसान केॾो खुशबख़्त ऐं खुशनसीब हूंदो जंहिंजे हिकिड़े पासे ॾो क़ुरान सिफारिशी बीठल हुजे ऐं ॿिए पासे ॾो रमज़ान सिफारिशी बीठल हुजे। सुभान अल्लाह। इन्हनि सां भलाई थींदी या न थींदी छा तमीम चाहियो था त क़ुरान तव्हांजे लाइ सिफारिशी थिए छा तमीम चाहियो था त रमज़ान तव्हांजो सिफारिशी बणिजे उहो ॿाहिरो ई वक़्तु अथव रमज़ान जा ॾींहं रमज़ान जूं रातियूं खणी क़ुरान जी तिलावत कयो क़ुरान जी खणी तिलावत कयो मदीने वारे साईं फरमायो जेको हिकिड़ो हर्फ़ क़ुरान जो पढ़े थो उनजो 10 नेकियूं मां ईअं नथो चवां त अलिफ लाम मीम हिकिड़ो हर्फ़ आहे बल्कि अलफ जुदा हर्फ़ आहे लाम जुदा हर्फ़ आहे मीम जुदा हर्फ़ आहे अलिफ लाम मीम चवण सां 30 नेकियुनि जो सवाब पाणे दफ़न सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेको माण्हू रमज़ान मुबारक में घणी तिलावत करे तो उन्हें जरा अजर ऐं इनामनि जा जबल ऐं पहाड़नि जहिड़ा अंबार बणिजी तव्हां मुस्लमानो दिल में इहो पको हज़म कयो इंशाअल्लाह रमज़ान में क़ुरान सां दिलि लाइबी क़ुरान पढ़बो क़ुरान सां मोहबत रखबी ऐं रमज़ान मुबारक जी इज़्ज़त अज़मत सुञाणो रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखो रमज़ान में का बि तव्हांजी नमाज़ जमायत सां घुसे न जाप नमाज़ पढ़ो जमायत सां नमाज़ पढ़ो ऐं रमज़ान जा रोज़ा मुकम्मल सारे संभाले रखो ऐं रमज़ान जे रातियुनि जी तरावीह वारी नमाज़ मदीने वारे साईं जी सुन्नत आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जब फरमाइन था मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही जेको माण्हू रमज़ान जे ॾींहनि जा रोज़ा रखे
गुनाहन का पाक साफ थी। सुभान अल्लाह। हिकिड़ी रिवायत में ही लफ्ज़ अचनि था, मदीने वाले साईं फरमायो त जेको रमज़ान जा रोज़ा रखे उन जो क़द्र सुञाणे, रमज़ान जे हुदूद जी हिफ़ाज़त करे, वो गुनाहन का इए पाक थी वञे थो जीअं उन ॾींहुं हुयो जंहिं ॾींहुं उनखे माउ जीजल कई। सुभान अल्लाह। पारो जमंदो आहे न जॾहिं त न उन चोरी कई, न ज़िना कई, न शराब पीतो, न को गुनाह कयो, न नमाज़ छॾी, जेॾी महिल जमंदो आहे उनजो दफ़्तर बिल्कुलु निकोर नओं पाक ऐं साफ़ हूंदो आहे। अजीब मिसाल मदीने वाले साईं ॾिनो आहे, जेको रमज़ान जा रोज़ा रखे, रमज़ान जे हुदूद जी हिफ़ाज़त करे, रमज़ान सही नमूने सां मल्हाए, इहो ईअं पाक थी वञे थो जीअं उन ॾींहुं हुयो जंहिं ॾींहुं उनखे जीजल माउ ॾियणी हुई। सुभान अल्लाह। छा था चओ तव्हां रमज़ान मल्हाईंदव? रमज़ान जी इज़त अज़मत सुञाणंदव? रमज़ान जे ॾींहंनि जो क़दुरु कजो, रमज़ान जे रातियुनि जो क़दुरु कजो। तव्हांखे मदीने वारे साईं जी हदीस ॿुधायो। सोने नबी पंहिंजी पाक ज़ुबान सां रमज़ान मुबारक जे बारे में फरमायो, सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया था, इज़ा जा रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह व गुल्लिकत अबवाबुन नार व सुफ़िदत शयातीन। रमज़ान ईंदो आहे त जन्नत जा दरवाजा रब खोले छॾींदो आहे, जहन्नम जा दरवाजा अल्लाह बंदि करे छॾींदो आहे, ऐं शैताननि खे रब्बुल आलमीन जल शानहू क़ैद कंदो आहे। ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे, अन्नहु समिअ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास तो चवे त मूं मदीने वाले साईं का ॿुधो सोने हबीब फरमायो, इन्नल जन्नत लतुनज्जदु व तज़य्यनु मिनल हौल इलल हौल लिदुखूल शहर रमज़ान। रमज़ान जे अचण जे लाइ पूरो साल अल्लाह ताला जन्नत के सींगारींदो ऐं सजाईंदो। ये के माण्हू जे घर में शादी हुजे, पुट जी शादी हुजे, घर के सींगारींदो आहे, सफ़ाई सुथराई कंदो, रंग रोगन कंदो, बतियूं बिजलियूं लॻाईंदो, मिर्च ॿारींदो, घर के सींगारींदो, डिकोर कंदो आहे। अब छो? मुंहिंजे पुट जी शादी आहे। रब तो फरमाए थे, मलाइको मुंहिंजी जन्नत के सींगारियो, मुंहिंजा रोज़ेदार अचण वारा। पूरो साल एतमाम थींदो आहे जन्नत के सींगारण ऐं सजाइण जो, ख़ासि रमज़ान जे महीने जे लाइ। फ़इज़ा कान अव्वलु लैलतिन मिन शहर रमज़ान हब्बत रीहुन मिन तहतिल अर्श युक़ाल लहल मुसीरा। साईं फरमाता जीअं रमज़ान दाख़िल थींदो, रमज़ान जो चंड बीहंदो त अर्श मुअल्ला जे हेठां हिकिड़ी हवा घुलंदी आहे, खुशबूदार हवा, थधड़ी हीर रहमत जी हवा घुलंदी आहे, ऐं उन में एॾी खुशबू हूंदी आहे जो पूरो जन्नत महकी वेंदो आहे। खुशबू पूरे जन्नत में पकड़ंदी वेंदी आहे, ऐं जेॾी महिल उहा अर्श मुअल्ला वारी हवा जन्नत में पहुचंदी आहे, साईं फरमाइनि था, फ़तुसफ़ितु वरक़ु अशजारिल जनान, तो जन्नत जे वणनि जूं टालियूं उन हवा में झूमंदियूं आहिनि, ऐं उन्हनि पननि में जाम आवाज़ पैदा थींदो आहे। तव्हां ॾिसो न ज़ोर सां जेॾी महिल हवा लॻंदी आहे, तव्हांजे घर में वण बीठो आहे, मतिलबु ॿेर बीठी आहे, बबूर बीठो आहे, या साईं मुंहिंजा निम बीठी आहे, पिंपुर बीठो आहे, वण बीठो आहे, हवा लॻंदी आहे त उन्हनि जे पननि मां सर 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 आवाज़ थींदो आहे।
साईं फरमाता जिन महिल जन्नत में उहा हवा घुलंदी त जन्नत जे वणनि जे डालियुनि मां उहा आवाज़ निकरंदो, उन आवाज़ मां अल्लाह जे तौहीद रब जी मोहब्बत जा ऐं अल्लाह ताला जे सिफ़त ऐं सना जा तराना ऐं आवाज़ निकरंदा। तव्हां दुनिया में राग ॿुधाए, तव्हां दुनिया में ॻाइण वॼाइण ॿुधाए, नातूं ॿुधियूं आहिनि, दुनिया में तव्हां मिठा मिठा आवाज़ ॿुधा आहिनि, माण्हू गाननि जा शौक़ीन गानो ॿुधंदा आहिनि, कथ पिया ॿुधंदा आहिनि, तव्हां दुनिया जा आवाज़ ॿुधा आहिनि, पर जेॾी महिल उहो जन्नत में उन्हनि वणनि जे पननि मंझां आवाज़ निकिरंदो अल्लाह जे तौहीद जो, अल्लाह जी सिफ़त ऐं सना जो, त हूरूं हैरत में अची वेंदियूं चवंदो मौला हेड़ो मिठो आवाज़, हेड़ो सुहिणो आवाज़ असां ज़िंदगी में न ॿुधो। मौला ही छाजो आवाज़ आहे, ही छाजो इत्माम आहे, ही ख़ुशबू सुराण छाजी आहे? रब फरमाईंदो ए जन्नत जूं हूरूं तव्हांखे ख़बर हुजणु खपे त रमज़ान जो चंड बि वियो आहे, रमज़ान जो महीनो दाख़िल थी वियो आहे। ही जेके हीरू जन्नत में घुलियूं आहिनि रमज़ान जे ख़ुशीअ में, पोइ जन्नत जूं हूरूं चवंदियूं त मुंहिंजा मौला उहे जेके जन्नत, उहे जेके रमज़ान जा रोज़ा रखंदा, उहे असांजा घोट बणाए। फरमाईंदो मूंखे कसम आहे मुंहिंजी वहदानियत जो, मूंखे कसम आहे मुंहिंजी बादशाही जो, ए जन्नत जूं हूरूं मुंहिंजो वाइदो आहे त जन रमज़ान जा रोज़ा रखिया आहिनि उन्हनि खे तव्हां हूरनि जो घोट बणाईंदो। ही जन्नत जा महल, ही जन्नत जूं माड़ियूं उन्हनि खे इलाज करे ॾींदुसि जेके रमज़ान जी इज़त सुञाणंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो साईं फरमाइनि था जेॾी महिल रमज़ान पीअंदो रब फरमाईंदो या रिदवान जन्नत मा हाज़िही लैलतु, रब फरमाईंदो ओ जन्नत जा दारोगा, ओ रिज़वान मलाइका, तोखे ख़बर आहे अॼु रमज़ान जो चंड बीठो आहे, अॼु जन्नत जा हड़ई दरवाज़ा खोले छॾ मुंहिंजे रोज़ेदार। रब फरमाईंदो या रिज़वान इफ्ता अबवाबल जिनाने व या मालिक अग़लिक अबवाबल जहीम। ए रिज़वान जन्नत जा दर खोल, ए मालिक दोज़ख जा दारोगा अॼु जहन्नम जा दर बंद कर, दोज़ख जा दरवाज़ा बंद कर त मुंहिंजा बाननि जे लाइ रमज़ान जो महीनो अची चुको आहे। रब फरमाईंदो فاسبد مردة الشياطين وكلهم بالأغلال ثم أقذفهم في البحار। اے جبریل نہیں من دھرتی تے، او جبریل زمین تے نہیں من، जेतिरा बि शरीर शैतान आहिनि उन्हनि खे क़ैद कर, उन्हनि खे ज़ंजीरनि में, पेरनि में, हथनि में हथ कड़ियूं लॻाए क़ैद करे वञी समुंडनि में फिटो कर, शैताननि खे दोज़ख में उछलाए, शैताननि खे समुंडनि में उछलाए त मुंहिंजे मुस्तफ़ा जा उम्मती आजो थी अल्लाह जी इबादत कनि। सुभान अल्लाह। शैतान को दुआ करे त तव्हां आया आहियो पास, जेके न ईंदा हिकिड़ा त आया हर जुमे ते ईंदे आहिनि, हिकिड़ा जेके जुमे ते बि न ईंदा से कुझु आया आहिनि, ख़बर अथव छो? वो जेको झलड़ो वारो बदिजी वियो आहे।
मिन्ना में जरे हज जा ॾियारा थींदा आहिनि उते शैतान टे ॼाणूं उते पथर हणंदा हिकिड़ो पठाण हुजे उहो पथरी हणंदी आहे ॿेड़ जेतिरी हुजे नंढी हीअं हणंदी आहे होसी वॾा पत्थर बि खणी आयो जूता बि खणी आयो पर फरसा वे छा तो कहे इसने बड़ा तंग किया है हमें आज इसका बदला लेंगे तो पठाण जो उनके पत्थर हणे जूता हणे पर अज तो के जूतन हणण जी जरूरत ना है पत्थर हणण जी जरूरत ना है जिब्रील उन्हनि खे बंधी कैद करे वञी समुंड में फिटो कयो हाणे त आजो थी अल्लाह जो जिक्र कर हाणे त आजो थी अल्लाह जी इबादत कर सुभान अल्लाह साईं फरमाए था ओ जिब्रील शैतान के कैद कर हत्ता ला युफसिदू अला उम्मते मुहम्मदिन हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सियामहुम ओ जिब्रील के कैद कर जे मुझे महबूब मुहम्मद दी उम्मत के गुमराह न कर सुभान अल्लाह साईं फरमाइन था जेरी मला रमजान की रात थी दिया यकूलुल्लाह अज़्ज़ व जल्ल फी कुल्लि लैलतिन मिन शहर रमजान हर रात रमजान जी में अल्लाह ताला ऐलान कंदो आ रब फरमाइंदो आ हल मिन मुस्तगफिरिन फअगफिर लहू आहे को बख्श गुरण वारो मारगुन के माफी दई छड्या आहे को दर्दन जो मारियो ने जा दर्द लाए छड्या आहे को कर्जन वारो ने जा कर्ज लाए छड्या आहे को बीमार उन्हें के शिफा दई छड्या आहे को बे औलाद उन्हें के औलाद अता कया पूरी रात रमजान की हर रात में अल्लाह के तरफा यो ऐलान थींदो आ ओ अदाओ माखली वारा ओ इया रात रमजान जी अचे त तू भी झोलड़ी छल जाए सुभान अल्लाह तू भी सगड़ो कजाए मुझा मौला हिकड़ो साहिल हिकड़ो मंगतो आऊं भी तुझे दर ते अची वियो या खुदा जो कसम रमजान में जेका खैरात मिलंदी न सॼो साल खाईंदो न टुटंदी सुभान अल्लाह साईं फरमाइनि था वलिल्लाहि अज़्ज़ व जल्ल फी कुल्लि यौमिन मिन शहरि रमज़ान इंदल अफ्तार अल्फ अतीकिम मिनन नार कुल्लुहुम कद इस्तौजबुन नार रमज़ान जे हर अफ्तारी जे टेम ते रोज़े खोलण जे वक्त में 1000 माण्हुनि खे जते दोज़ख वाजिब थी चुकी हुजे अहिड़ा 1000 माण्हू अल्लाह बख़्शे माफ़ करे छॾींदो घणा 1000 घणा थी विया सुभान अल्लाह 1000 जो नोट एड़ा 1000 नोट हुजन ए 1000 एड़ा 1000 नोट हुजन त घणा थींदा 10 लख माण्हू हर अफ्तारी जे टाइम ते 10 लख माण्हू दी माफ़ी थींदी आ सुभान अल्लाह वरी जॾहिं आख़िरी रमज़ान जो रोज़ो थींदो आ त पूरे रमज़ान में जेतिरा माण्हू बख़्शजी विया उन्हें आखिरी ॾींहं में वरी ओतिरा माण्हू बख़्शींदो सुभान अल्लाह माना रोज़ 10 लख 30 रोज़ा हाणे कैलकुलेटर दई 3 करोड़ सुभान अल्लाह 3 करोड़ माण्हू
महीने में बख्शवा है या लगे अफ्तारी जी खैरात सुभान अल्लाह भाई देखो रोजा रखे उन्हें जी खैरात अन्या जुदा है देखो तरावीह पढ़े उन्हें जी खैरात अन्या जुदा है देखो खैर करे खैरात करे यतीमन की संभाल ले मिस्कीन की मदद करे उन्हें जो अजर अन्या जुदा है सुभान अल्लाह लुट लगी भैया लुट आए को खड़ा सुभान अल्लाह मीह तो वसे पियो ये नहीं हजार जे नोट जो मीह वसे कीदा बन अधा मंडा लूला लगड़ा बाहर निकल गया बाबा हजार नोट तो ओ जगे मरीज हुंदा ना हलन का शुरू है जो रेडी हुंदी बाहर बाबा के वठो हजार नोट दा वसन हां ओ मिठा हजार केड़ी शया मुझे रब जी रहमत थी वसे मग़फ़िरत थी वसे बख्शिश थी मिले अल्लाह जी जात जी रज़ा थी मिले ने कमदी करियो छा गुरजे ओठा अल्लाह ताला जल शान बड़ो करम कयो मदीने वाले जे सदके जो सगे रमजान मिलो सुभान अल्लाह साईं फरमान था लो यालम उम्मती माफी रमजान जे मुझी उम्मत के खबर पवे त रमजान जा फायदा केतरा है रमजान में मिले छातो त मुझी उम्मत या तमन्ना करे त मौला हिकड़ो महीनो रमजान छो बनायो थई ए काश जे सजो साल रमजान हुजे सुभान अल्लाह हां सुभान अल्लाह सजो साल रमजान वठे ऐसा ही फरमाइंदा मोमिन जेला मोमिन बाने जेला रमजान जेड़ी बी का फली सीजन ना है मुनाफिक जेला रमजान जेड़ी बी का बुरी मौसम ना है मुनाफिक के रमजान बुरो लगे दो मोमिन के रमजान मिठो प्यारो सुभान अल्लाह गड़ा गड़ा खुश किया रमजान बड़े ना तो रमजान जन के रमजान बणियो समझो त ताजे अंदर में ईमान आए तवा मोमिन आयो तो ताके रमजान बणियो सुभान अल्लाह हां ये तो मातरी में बस पे हैदराबाद हमारा ये कंडो क्रास कहीं था पंजो सिगरेट दुकानी जो बस दे वेठल पे या खुदा कर जो रमजान महीनो सिगरेट तो पी तीन तरस खपतड़ दे माने मानी काई तो हुई तुझी को सड़क अस्तगफिरुल्लाह ही मुसलमानी साईं फरमांदा मुनाफिक के रमजान बुरो लगदो मुनाफिक के रमजान का नफरत थींदी पर मोमिन माने जो रग रग ठरदी वार वार राहत महसूस कदो अजरे रमजान रमजान मुबारक आयो मौला मीर वसायो रमजान मुबारक आयो आंगन वारो आए सो जागी चेंद मलायो रमजान मुबारक और रमजान में सिगरेट पियण वाला और रमजान में खुलेआम खाइण वाला कुछ तो शर्मधारी हाँ कुछ तो हया करी हाँ भला जे रोजो न रखियो थई त इए खुलेआम रमजान की बेहुरमती त न कर मुझा दोस्तों यहूदिया बल्कि मजूसिया बाद में पुजारी मजूसिया मरी वियो के मन ॾिठो त जन्नत जे बागन में थो घुमे मैं तू मजूसी न हुए काफर न हुए जी हाँ हुयुसि पर मरण जे टाइम ते कलमो नसीब थियो कलमो पढ़ी मुसलमान थी
जा बाग मिलिया है बड़ा किया मेहरबानी तो सकी थी तू दसरी जिंदगी काफर हुई जी हाँ रमजान जो महीनो आयो मुझो पुत्र मानिए जो गभो खंडा निको मानी खाए को नडो बाड़ो मानी खाइंदे निको मुंह ने का मानी फुरे उन्हें के थप्पड़ हई छोड़ा अदब कर मुसलमान जो महीनो रमजान जने मरीद से रब फरमायो तो मुझे रमजान की इज्जत सुनाती छोकरे के लंबाट हई रमजान के एहतराम में इन्हें रमजान की इज्जत दे करे रब बख्शो माए कलमो नसीब जो जन्नत का जीवन रिवायत में आ क्या मजो डेराड़ो थींदो हिकड़े मानू के जंजीर दोज़ख जा वठी पकड़े वींदा जहन्नम जा जंजीर तख्तल बाह में गारा लाल थियल उन जंजीरन में उन्हें के पकड़े जकड़े मलाइका वठू पिया वींदा दोज़ख दे रहू कदो ताहू कदो को बचाए पर कोने के बचाइण वारो न हुंदो अचानक मदीने वारो साईं क्यों जीवी रहमत वारो रसूल अची विंदो इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा सानो ईंदो साईं फरमाईंदा मलाइको इनके छो पकड़ियो तब या रसूल अल्लाह ही वो मानवा दे को रमजान जी इज्जत न करो रमजान जा रोजा तन रखे खुले आम रमजान जी बेहुरमती कंदो होयो ई वो मानवा जे ते रमजान फरियादिया केर फरियादिया जिंदे रमजान फरियादिया हुजूर ने का मुंह मोड़ीदा कंध मुबारक फेराईदा फरमाइंदा जिंदे रमजान फरियादिया मां मोहम्मद ने का बेजाया मां ने जी सुखारिश न कदस जिंदे रमजान जो महीनो फरियादिया मुसलमानों तरहीब में न किताब में रिवायत साईं फरमाइंदा जेको मानू रमजान जो हिकड़ो रोजो उज़्र का सवा छड़े दे उज़्र यानी बीमारा सफर में या मुसाफिरा मजबूरिया रोजो न रखी पेट ते कज़ा करे रखंदो पर बगैर शरई उज़्र दे रमजान जो रोजो छड़े दे जो हाने बाकी सारी जिंदगी उन्हें हिकड़े रोजे की कसा करे रखे तब रमजान के रोजे जो बंद न थी मिसाल हिकड़े मानू की उम्र 20 साल हिकड़ो रोजो छड़े नहीं हाने उनकी पोइते 80 साल बाकी उम्र 80 साल रोजे में गुजारे उन्हें रमजान के हिकड़े रोजे जो बंद बराबर न थी सके हिकड़ी रिवायत में आ जेको रमजान जो हिकड़ो रोजो छड़े उन्हें के 9 लख साल जहन्नम की बाह में जलायो वींदो घणो 9 लख साल दोज़ख की बाह में साड़ियो वींदो इन मानू के जेको हिकड़ो रोजो रमजान जो छड़े ओ मुसलमानों रमजान के रोजन के मामूली शे न समझदा कयो रमजान तवाजे ला रहमत दी भी उमड़दी आयो मुझे सोने हबीब मदीने में साईं फरमायो इदा कानत लैलतुल क़द्र यअमुरुल्लाह अज़्ज़ व जल्ल जिब्रील अलैहिस्सलाम वयहबितु फी कबकबतिन मिनल मलाइकति व मा हुम लिवाउ अख़दर पूरो रमजान बरकतुन पर वाह जी भलाई है लैलतुल क़द्र में सुभान अल्लाह लैलतुल क़द्र जेका रमजान जे अक्सर कोई नहे में हुंदी आ कोई नहे जे की रात में हुंदी आ जने रमजान दी लैलतुल क़द्र वाली रात ईंदी आ रब फरमाइंदो आहे जिब्रील मलाइकन की जमात वठी वञ धरती ते सुभान अल्लाह
लखे करोड़े मलाइक वठी जिब्रील रहंदो आहे साए रंग जो झंडो खणी ईंदो आहे उहो झंडो बैतुल्लाहिल हराम काबतुल्लाह जे मथां साओ झंडो खोड़ींदो आहे पोइ रब फरमाईंदो हाणे ज़मीन में पखिड़िजी वञ जेके नमाज़ूं था पढ़नि उन जा नाला लिखो जेके तिलावत था कनि उन जा नाला लिखो जेके अल्लाह जो ज़िक्र था कनि उन जा नाला लिखो जेके दुआ मुनाजात वेठा कनि उन्हनि जा नाला लिखो ओ जिब्रील जेके दुआ था घुरनि उन्हनि सां वञी हथ मिलाए साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत खे रब इहो एज़ाज़ ॾींदो आहे लैलतुल क़द्र वारी रात में जेको एज़ाज़ नबीयनि खे मिलियो मुंहिंजे उम्मतुनि खे मिलंदो आहे साहब को कीअं या रसूल अल्लाह पाण फरमायूं त जिब्रील नबीयनि ते लहंदो आहे जिब्रील नबीयनि सां हथ मिलाईंदो आहे पैगंबरनि सां मिलंदो आहे पैगंबरनि ते हथ शफ़क़त जो जिब्रील रखंदो आहे पर लैलतुल क़द्र वारी रात में जिब्रील मुझे हर गुलाम जे मथे ते हथ रखंदो आहे उन सां मुसाफ़ो कंदो आहे हथ मिलाईंदो आहे सुभान अल्लाह जेको एज़ाज़ नबीयनि खे मिलंदो आहे मुस्तफ़ा जे गुलामनि खे लैलतुल क़द्र सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था ऐं इन हदीस जे हेठो शाहीन हदीस इमाम ज़बूर लिखियो आहे त तव्हांखे कीअं ख़बर पए त मलाइक तव्हां वटि आया आहिनि जिब्रील खां साथ मिलायो आहे कीअं तव्हांखे ख़बर पए उन जी निशानी बुज़ुर्गनि लिखी आहे लैलतुल क़द्र जी रात हुजे तूं दुआ में इबादत में मुनाजात में हुजी तुंहिंजा अचानक लिंग कांडार जी वञनि उर्दू में चवंदा आहिनि रोंगटे खड़े हो जाना कॾहिं कॾहिं ईअं थींदो वार उभा थी वेंदा आहिनि जिस्म जा रोंगटा खड़ा थी वेंदा आहिनि वार कांडार थी वेंदा आहिनि साईं फरमाइनि था बुज़ुर्ग फरमाइनि था त लैलतुल क़द्र जी निशानियुनि मां इहा निशानी अथव जिब्रील हथ मिलाईंदो आहे जिब्रील तव्हां ते हथ रखंदो आहे तव्हांजा वार उभा थी वेंदा रोंगटे खड़े हो जाएंगे अखियुनि मां आंसू बही पवंदा लुड़क टिमी पवंदा इहा निशानी आहे त हींअर जिब्रील तव्हां सां मिलियो सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त रमज़ान जूं दुआऊं अल्लाह रद्द न कंदो आहे जेॾी महिल दुआ जे लाइ मामिड़ो ॾुख खणंदो आहे रब फरमाईंदो आहे चओ माना छा घुरिजई चओ माना घुर छा खपई सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो रमज़ान जे हर ॾींहं में हर रात में रब जे रहमत जी पालूट पंहिंजे पौधनि ते हूंदी आहे साईं फरमाइनि था रमज़ान जे महीने में 4 कम ज़रूरी कयो घणा कम 4 कम तव्हां ते लाज़िम आहिनि 2 कम अहिड़ा आहिनि जंहिंजे करण सां तव्हां ते अल्लाह राज़ी थींदो 2 कम कयो अल्लाह रब ख़ुशि थींदो रब राज़ी थींदो 2 कम करण सां ऐं 2 कम अहिड़ा आहिनि जंग खां सवाइ तव्हांजो ॿियो को चारो ई न आहे साहब पुछो या रसूल अल्लाह उहे 2 कम कहिड़ा जन सां अल्लाह राज़ी थींदो साईं फरमाइनि था रमज़ान जे महीने में कलमे तय्यबा जो विर्द घणो कयो अल्लाह राज़ी थींदो सुभान अल्लाह रमज़ान में इहो कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह रमज़ान में इहो विर्द घणो पढ़ो ऐं ॿियो जे रब खे राज़ी करण था चाहियो
त रमज़ान जे महीने में अस्तगफार घणी पढ़ो। अस्तगफार, अस्तगफिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्ले ज़म्बिन व अतूबु इलैहि। या अस्तगफार या घणी पढ़ो, अल्लाह राज़ी थींदो। भला जंहिंखे इहा वॾी इस्तग़फ़ार यादि न आहे, सोनी इस्तग़फ़ार अल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह दाइम अल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह या रब अस्तग़फ़िरुल्लाह दाइम अस्तग़फ़िरुल्लाह। अस्तगफार घणी पढ़ो, अल्लाह तव्हां सां राज़ी थींदो। साहबन जो मरासी का बक मंजन खां सवा ॿियो को चारो न आहे, उहे कहिड़ा? साईं फरमाए हिकिड़ो इहो जो अल्लाह खां जन्नत घुरो, ऐं ॿियो ही जो अल्लाह खां दोज़ख जी पनाह घुरो। दुआ करो मौला मूंखे जन्नत ॾे, मौला मूंखे जन्नतुल फिरदौस ॾे, मौला मूंखे जन्नत में मदीने वारे जो बाड़ो ॾे। मौला मूंखे दोज़ख खां बचा, जहन्नम जी बाहि खां बचा, कहर ऐं ग़ज़ब वारे जाइ जहन्नम खां बचाए। रब खां दोज़ख जी पनाह घुरो, जन्नत जी तलब कयो। इहे ॿ शयूं आहिनि जिन खां सवा तव्हांजो चारो ई। ओ मुंहिंजा भाइरो, छा था चओ, तव्हां रमज़ान मल्हाईंदव? जी वो जब तक हिकिड़े रोज़ो रखियो, चई बसि हिकिड़ा रोज़ा रखिया, बाक़ी तूं ते वीह। सो ॿियो रोज़ो त हले थो पियो, बाक़ी 28 रोज़ा अलाह साईं कंदो ख़ैर अमन सां गुज़रंदा। ऐं तव्हां दिलि में पको अज़्म कयो त इंशाअल्लाह ताला सभई रोज़ा तरावीह पढ़बियूं, क़ुरान जी तिलावत कबी, अल्लाह जी इबादत ऐं बंदगी सां रमज़ान मल्हाइबो। अल्लाह ताला जल शान सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआन।